अॼु समाज में पाण ॾिसी रहिया आहियूं त नई टही चाहे उहे छोकिरा हुजनि चाहे उहे छोकिरियूं हुजनि पढ़ी लिखी करे सरकारी नौकरी करणु चाहिनि था। सरकारी नौकरी करणु सुठी ॻाल्हि आहे, अगरि लॻी थी वञे त तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर सरकारी नौकरी सभिनी जी त लॻी नथी सघे। त ॿियो ऑप्शन रहंदो आहे, सरकारी नौकरी न लॻी त पोइ प्राइवेट नौकरी करणु चाहिनि था। प्राइवेट नौकरी कंदे भले हुननि खे पघार घटि मिले तॾहिं बि हू नौकरी ई करणु चाहिनि था, छो त उन्हनि जी सोच आहे त असां हेॾो पढ़ी लिखी करे हाणे धंधो धाड़ियूं कीअं कयूं। भले हुननि जे घर में पीउ या घोट वटि सुठो बिज़नेस हुजे, पर उहे बिज़नेस में न अची करे नौकरी ई करणु चाहींदा आहिनि। प्राइवेट नौकरीअ में भले हुननि खे 5 मिंट देरि सां अचण ते बि ॿ ॻाल्हियूं ॿुधणियूं पवनि, या का नंढी सां नंढी चुक करण ते बि ॿ ॻाल्हियूं ॿुधणियूं पवनि। हू इहे सभु सहन कंदे बि नौकरी ई करणु चाहींदा आहिनि। छो त हुननि जी सोच आहे असां हेॾी वॾी डिग्री जो वरिती आहे। मूंखे अलाए छो ईअं लॻंदो आहे त इहा नई टही इते कुझु ग़लति करे रही आहे। अगरि उन्हनि जे घर में पीउ वटि या उन्हनि जे भाउ वटि या घोट वटि हिकु सुठो बिज़नेस आहे, एस्टेब्लिश्ड बिज़नेस आहे, ऐं तंहिं हूंदे बि अगरि घर जी न्याणी या छोकिरो परावन हंधि वञी करे प्राइवेट नौकरी थो करे या नौकरी थी करे, त उनखां बहितर आहे हू पंहिंजे पीउ भाउ या घोट जे बिज़नेस में ई सहभागी थिए। उन सां थींदो छा त तव्हांखे पूरी आज़ादी रहंदी। तव्हां भले थोरो देरि सां वञो, कंहिं ॾींहुं छुटी कयो, तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधणियूं कान पवंदियूं। हिकु त इहा ॻाल्हि, ऐं ॿियो तव्हां बिज़नेस में अची करे बिज़नेस खे हिकु सुठे मुक़ाम ताईं पहुचाइण जी सघ रखंदा आहियो, चाहे उहे न्याणियूं हुजनि, चाहे लेडीज़ हुजनि, चाहे उहे छोकिरा हुजनि या जेंट्स हुजनि। हिकु सुठे मुक़ाम ताईं बिज़नेस खे तव्हां पहुचाईंदा त तव्हांजो मान वधंदो। हिन बिज़नेस में बि नवां मुक़ाम तव्हां हासिलु करे था सघो। अॼु सिंधियुनि जी इज़त पंहिंजे बिज़नेस जे करे ई हिन लेवल ताईं असांखे मिली आहे। असां जेको असांजे वॾनि नाणो कमायो आहे, उन पैसे जे करे ई अॼु असांखे समाज पुछे थो। असां दान पुञ कयूं था त असांजे पैसे जे करे ई असांखे समाज में जेका बि पुछ आहे उहा पैसे जे करे ई आहे। जे तव्हां सोचो हिकु खिन बि त असां वटि इहो पैसो न हुजे त असांखे केरु पुछंदो? न, केर ई कान पुछंदो। परावा त छॾियो, पंहिंजा बि कान पुछंदा। त मां नई टहीअ खे रिक्वेस्ट थी करणु चाहियां त अजायो प्राइवेट नौकरियुनि में पंहिंजी सॼी उमिरि ॾियणु या सॼी एनर्जी लॻाइण खां बहितर आहे अगरि तव्हां पंहिंजे ई बिज़नेस में एतिरी एनर्जी लॻाईंदा, सॼी हयाती ॾींदा, त शायदि तव्हां वॾे मुक़ाम ताईं पहुची सघंदा आहियो। इहा निमाणी गुज़ारिश ख़ासि करे मुंहिंजी न्याणियुनि सां आहे त अगरि तव्हांजे घर में एस्टेब्लिश्ड बिज़नेस आहे त तव्हां बिज़नेस में ई पंहिंजो सहकार ॾियो ऐं परावन मर्दनि जे ऑफिस में वञी नौकरी करणु, ॿ ॻाल्हियूं ॿुधणु, वरी खिली खिली करे सहन करण खां बहितर आहे तव्हां पंहिंजे ई घर में मालिकियाणी ठही करे बि पंहिंजो सहकार ॾेई था सघो ऐं मुक़ाम हासिलु करे था सघो। ॾिसो, इहे मुंहिंजा पंहिंजा वीचार आहिनि। अलाए छो मूंखे इहा ॻाल्हि सुठी कॾहिं न लॻंदी आहे त असांजूं न्याणियूं ॿियनि हंधि वञी करे नौकरियूं कनि ऐं ॿ ॻाल्हियूं ॿुधनि। मां सम्झां थी तव्हां मां के मुंहिंजी इन ॻाल्हि खे सम्झंदा, मुंहिंजी भावना खे सम्झंदा ऐं
हंडाईंदा, इम्प्लीमेंट कंदा। जय झूलेलाल।